किताब कुरान से ताल्लुक़ आहे ॿुधण जो पढ़ण जो ॾिसण जो ज़ियारत करण जो इस्तफ़ैना मिन इबादना रब थो फरमाए मुंहिंजी चूंड है मां चूंड हिनखे नसीब कयो आहे। रोज़ा तूं मां रखंदा आहियूं, तरावियूं तूं मां पढ़ंदा आहियूं, ख़त्मूं तूं मां ॿुधंदा आहियूं, पर रोज़नि जे आयत खां पोइ रब फरमाए ले तूं कब्बिरुल्लाह अला मा हदाकुम ऐं वॾाई रब जी बयानु कर जंहिं तोखे नसीब कयो। तो न त रोज़ा कोन रखी सघी आहे, अलाह नसीब न करे हा। निमाज़ पढ़ूं था, थोरो तुंहिंजो मुंहिंजो कोन्हे, अलाह जो करम आहे जो असांखे कमु वरितई। दौर कयूं था जो अलाह जो अहसान आहे जो क़ुरान सां तालुक़ु नसीब कई। हे त पढ़णु पंहिंजी जाइ ते आहे। जवानीअ जो दौर हो, ॿेर शरीफ़ में वियुसि त हिकिड़ो पीर सन वीचारो पोढ़ो माण्हू वुज़ू करे क़ुरान शरीफ़ खोले सिट ते आङुर पियो रखंदो हुजे। मां सम्झो त पढ़ियलु कोन्हे, वेझो वियोसांसि, ॾाढा तूं पढ़ी वेठो क़ुरान पढ़ियलु त कोन्हे को तूं? चईंदा अबा पढ़ियलु कोन आहे, पोइ भलार जी ज़ियारत बि न कयां छा? मां ज़ियारत रोज़ु कंदो आहियां। क़ुरान खोले सिट ते चवंदो आहियां त अलाह साईं तो सच चयो आहे, अलाह साईं तो सच चयो आहे। थकबो आहियां त वरी छेत विझंदो आहियां, सुभाणे उतां वरी खणंदोसांसि। त इहो बि ताल्लुक़ु आहे क़ुरान पाक सां। मूं तव्हांजा एॾो सूर